अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाला खुश है मैं तव्हांजो नज़ीर मेहमान दोस्तों। अॼु मां हीउ ॾिसो मुंहिंजो रेड़ो अॼु अरबा बाज़ार आहे। ॿियनि जो कटो मण वज़न अथसि। अॼु मां हीउ मरीड़ो बि हयो आहे, जंहिंखे चुलाई चवंदा उर्दू में, हू अंग्रेज़ी पालक। ऐं हीअ पली मां अॼुकल्ह हई आहे 30 किलो अॼु हई आहे। मुंहिंजो रेड़ो आहे हीउ, ऐं अॼु आहे अरबा बाज़ार जेकी मुंहिंजे घर जे वेझो ई लॻंदी आहे। अॼु मां हुते रेड़ो बीहारींदुसि ऐं थी सघे थो मतिलबु ॿियो बि माल मुंहिंजो अचे, उहो बि मां हिन रेड़े ते लॻाईंदुसि। हा हा अॼु सफ़ा थधो मौसम आहे, हवा बि हले थी ऐं झुड़ बि तमामु मथे आसमान खे ॾिसी सघो था। ॿिया बि मौसम आहे, पघर त हलंदा। तमामु घणनि दोस्तनि इहो बि पुछो आहे तुंहिंजो माल किथां थो अचे ऐं किथां खणींदा आहियो। सो उन्हनि दोस्तनि खे इहो ॿुधाईंदुसि त मुंहिंजो माल लाड़काणे खां ईंदो आहे। पली ऐं बिह तव्हांखे पाण खे ख़बर आहे त लाड़काणे जा ई हूंदा आहिनि। हा, उन खां पोइ मुंहिंजो वॾो बिरादर आहे बशीर नालो आहे हुनजो। उहो जेको माल ही पली बिह ईंदा आहिनि सप्लाई बि कंदो आहे, पिपरी, शाह टाउन ऐं अलाह तव्हांजो भलो करे गुलशन अदीद, हिते जिथे किथे सप्लाई कंदो आहे। ऐं मां जेको आहे सो हीअ रेड़ी हलाईंदो आहियां। सो मुंहिंजो बिरादर बि आहे बशीर नालो आहे हुनजो, उहो सप्लाई कंदो आहे माल। बाक़ी टोटल जेको असांजो माल आहे उहो लाड़काणे खाईंदो आहे। दोस्तों बाज़ार पहुची वई आहे, हीअ बाज़ार पहुची वियो आहे मां। दोस्तों मां माल पंहिंजे रेड़े ते लॻाए छॾियो आहे। हीअ पली, बिह, पोइ मरीड़ो, साग, पालक ऐं हेॾां हीअ सिंधी पालक ढकी पई आहे। बिह अञा मुंहिंजा थोरा हेठि पिया आहिनि। बाज़ार गिराकी शुरू थी वई आहे, बाज़ार में माण्हू अचणु शुरू थिया आहिनि। ऐं हेॾां हीअ मुंहिंजो अचे थो यार मंगी साहब अशफ़ाक़। अशफ़ाक़ साईं, मां नौकर तुंहिंजो ख़ुशि। ऐं हे मूंखां वठंदो आहे बिह। ॾिसो था बिहनि में निगाह मूंॾे अथसि कान। मुंहिंजे लाइ चांहि बि खणी ईंदो आहे, पाणी बि खणी ईंदो आहे। मरीड़ो अथव, सिंधी पालक अथव, विझेसि न। हा अशफ़ाक़ जानी, ॿियो छा पालक अथई? हलो महिरबानी। चांहि ऐं पाणी, बोतल ॾियईं पाणीअ जे लाइ? हलो खणी अचु। हीअ मुंहिंजो स्टॉल ॾिसो तव्हां, मरीड़ो, साग, पालक, बिह, पली, ॻोठ वारो बिल्कुलु हयो आहे, अहिड़ो जीअं ॻोठ में लॻियलु हूंदो आहे। हीअ 2 किलो हुजनि, घणा दादा? 2 किलो, 2.25 किलो। गर्मी आहे ऐं शरबत कपाईंदो आहे पठाण, 10 रुपया गिलास। तक़रीबन 12 बजे ताईं सेटिंग मुकमल थींदी ऐं ग्राहकी अचणु शुरू थी वई आहे। ग्राहक अचणु शुरू थी विया आहिनि। असां बि हाणे ठही जुड़ी बीठा आहियूं पंहिंजी दुकान ते। हा खणो खणो, इहो खणो। केकड़ो आहे? केकड़ो आहे? घणे किलो आहे? घणे किलो? अच्छा, इहो बि माना भाॼी पचंदी आहे हिनजी। हलो ठीकु आहे, ठीकु आहे। ठीक है। पली और पालक हो जाए ना बस, ये बई पे बस। महिरबानी। दोस्तों मंझंदि जी मानी जो टाइम थी वियो आहे ऐं मूं वटि मानी ऐं पाणी ॿई आया आहिनि। भाइटियो खणी आयो ऐं हींअर किथे वेही खाए बि मानी। दोस्तों मानी अची वई आहे, हाणे खाऊं था। हीअ नदीम भाई सां जो जोड़ लॻायो आहे ऐं नदीम भाई ऐं मां गॾु मानी खाईंदा था। खोल त ॾिसूं छा आहे। मना कई आहे मान यार, जेको चांवर मना कया मान। बिस्मिल्लाह। दोस्तों ही पटाटा तए ते तरियल तईअ में ऐं वाङण तए ते तरियल ऐं कणिक जी मानी हूंदी शायदि। हा बिस्मिल्लाह कर, बिस्मिल्लाह कर। वेहूं था ॿई मानी खाइण। अॼु 2 ॼणा आहियूं, 4-5 ॼणा हूंदा नदीम भाई सां गॾु आहियूं। दोस्तों शाम थी वई आहे, इलाही रश आहे बाज़ार में ऐं ॿाहिरि हवा बि हले थी, सनी सनी बूंद बि हले थी, झुड़ गर्मी बि आहे, पर हीअं रश इलाही आहे बाज़ार में। शाम जो टाइम आहे।
मींहं जे करे माल जेको आहे सो जेके हेठि पियो अथनि उहो लोड था कनि। सनी सनी बूंद सवेरे वसी, हींअर त बंदि थी वई आहे, पर आहे अञा थोड़ो चांस है बरसात जो, छो जो इलाही गर्मी थी वही है बाज़ार में। कि नहीं बाज़ार गर्मी हो गई ना बहुत। तबीयत सही नहीं है क्या तुम्हारी? गर्मी अच्छा लिमको भाव वठी ईंदो आहे, लिमको हलाईंदो आहे, ॿई ॿाहिरि आहिनि। बाज़ार में वटि सट मटिजी वई आहे, झुड़ खे ॾिसी करे वॾी आंदाज़ लथी आहे दोस्तों बाज़ार में। मिट्टी ओहो तूफान ॾिसो था। वॾी आंदाज़ लथी आहे। थधी थधी हवा, किथे बरसात हले थी पई ऐं मिट्टी इलाही आहे। ही तूफ़ानी बरसात भी लही पई आहे, इलाही मींहुं थो वसे तूफ़ान सां गॾु। मींहुं भी लही पियो आहे। असां सब्जी वारा बीठा आहियूं माल जे मथां। बाक़ाइदे तूफ़ानी बरसात लथी आहे। हलो 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 घर वञो घर वञो हलो। बीठा आहियूं हिन टेंटनि जे मथां बीठा आहियूं। टेंट असांजे मथां किरी पिया आहिनि ऐं असां टेंटनि जे हेठां आहियूं। हे ॾिसो तव्हां मंज़र, माल असांजो ही इमरान गोपांग आहे, टमाटनि जे मथां हे टेंट किरी पिया अथसि ऐं असां बसि हिन जे मथां हेठां बीठा आहियूं ऐं बरसाति वसे थी पई। वॾे जेको आहे सो आवाज़ु ॿुधंदा हूंदो तव्हां। हे पाणी ॾिसो वहे थो। हे टेंट असांजे मथां शामियाना किरी पिया आहिनि, रड़नि जे मथां सभिनि जे मथां। ॿाहिरि जा मंज़र हे ॾिसो, शामियाना सभु किरी पिया आहिनि, सभु वटि सठ में लॻा पिया आहिनि। बचा थी वियो न, अलाह अलाह ख़ैरु कंदो, अलाह ख़ैरु कंदो। हे ॾिसो इलाही बरसाति लथी आहे, इलाही बरसाति लथी आहे, शामियाना सभिनि जे मथां किरी पिया ऐं असां मथां जेको आहे सो दोस्तों तमामु ज़बरदस्त बरसाति वसी आहे। मां बि हींअर रक्शे में पनाह वरिती आहे, रक्शे में। ऐं ॿाहिरि जा मंज़र तव्हां ॾिसो, शामियाना ॿिया जेको आहे न शामियाना किरी पिया आहिनि। लेडीज़ बीठी उन्हनि जे मथां बाक़ाइदे रड़ियूं पइजी वियूं ऐं बरसाति पई हले थी। आसमान जो कलर तव्हां ॾिसी सघो था। ऐं ही ॿाहिरि जा मंज़र सुबुह खां वठी तव्हांखे मां ॾेखारींदो आहियां। शामियाना लॻल आहे पर हाणे बिल्कुलु किरी पिया आहिनि, बांस ही शामियाना ॾिसो तव्हां किरी पिया आहिनि। ऐं इहो ज़िंदगीअ जो हिसो आहे, इन में असांखे घबराहट का महसूसु नथी थिए, न ई का परेशानी आहे। इहो ज़िंदगीअ जो हिसो आहे, लहा चाड़ा पिया ईंदा आहिनि। सो सभु असां सां गॾु बीठा आहिनि, असां सां सिर्फ़ु नाजाजी न थी। ऐं कुदरती शइ आहे जेकी सुबुह लाॻू गर्मी वसी पए, कुदरती आहे जेके असां इनकार नथा करे सघूं। बाक़ी इहो ॾाढो ख़ुशगवार मौसम थी वियो, भाॼी ॿारी थोरी बची पई, आला मालिक इहा निकिरी वेंदी। सफ़ा शामियाना सभु माल जे मथां, सब्ज़ी वारा ऐं फ्रूट वारा बीठा आहिनि, बाक़ी हर शइ सभिनि बंदि करे छॾी आहे। ॾिसो था ख़रीदारी अञा हले थी पई, थोरो घणी लेडीज़ आहे जेकी सामान वग़ैरह वठे थी। दोस्तों मींहुं त बीहजी वियो आहे, पर ग्राहकी भी हाणे वरी आहिस्ते आहिस्ते शुरू थी विया, माण्हू अचणु शुरू थी विया आहिनि। मींहं जी अञा पोज़ीशन आहे,
पर ॿिए पासे ॾिसूं त झुड़ छिॼे थो पियो। अंदाज़ो इहो आहे त बरसाति जेको आहे सो मथां बि न वसे छो जो हवा बि सनी सनी हले थी। बाज़ार जा शाम जा मंज़र। ही इमरान भाई गोपांग जेको सवेरे मूंसां खणी बीठो हुयो तड़पाल असांजे मथां अची किरियो। साहब आहे ही बि टमाटा कपाईंदो आहे, अदरक लहसुन में टमाटा कपाईंदो आहे। शामियाना अञा ताईं पिया आहिनि। शामियाननि वारनि जो बाज़ार वारनि जो नुक़सानु थियो आहे। हीउ ॾिसो शामियाना भिॼी विया आहिनि, लकड़ा वकड़ा कपिड़ा जेके आहिनि जेके शामियाना आहिनि उहे भिॼी विया आहिनि। बाक़ी हाणे बांसनि जो त ख़ैरु आहे। दोस्तो सिज लही वियो आहे ऐं माण्हुनि जी आमदरफ़्त बि थोरी घटिजी वई आहे। सिर्फ़ु स्टॉल वारा लोंडे वारा ऐं थावन वारा जेके बंदि था कनि। सब्ज़ी वारा बीठा आहिनि, फ्रूट वारा बीठा आहिनि ऐं ॿिया माण्हू आस्ते आस्ते बंदि था कनि। ऐं आसमानी पोज़ीशन तव्हां ॾिसी सघो था, सिज बाक़ाइदे लही वियो आहे। लाइटियूं किथे किथे दुकानूं ॿरी वियूं। असां बि बीठा आहियूं। मुंहिंजो माल थोरो बचियो आहे। पली मां बि निकिरंदुमि थोरी देरि में, कलाक ॾेढ मां बि निकिरंदुमि। पाणी ॾिसो था, पाणी बीहजी वियो आहे। किथे किथे मथां ई आहे, उते सुक आहे, हेठां ई वटि पाणी बीहजी वियो आहे। इन जे लाइ रेड़े वारा पंहिंजा आॾो टेबल हणनि था जीअं ग्राहक बीहण जी जॻह ते। मौसम तमामु ख़ुशगवार थी वियो आहे, थधी थधी हवा थी हले ऐं झुड़ बि टुटो आहे काफ़ी हंधनि ताईं। ॾिसो हितां बि टुटो आहे, हितां तो ही माल मुंहिंजो ख़तमु थी वियो आहे। थोरा बेह बचा आहिनि जेके सुभाणे ॿिए ॾींहं ख़राबु न थींदा। सुभाणे ई कढंदो माल। सो रेड़ो हुन खां बाद जेको ख़ाली आहे, सफ़ा ख़ाली आहे। हाणे मां घर जी तयारी आहे। हीअ बाज़ार जा मंज़र राति थी वई आहे ऐं टाइम तक़रीबन 8 या 8:15 थिया हूंदा। 8:10 थिया आहिनि। सो मां हाणे घर निकिरंदुसि। हीअ बाज़ार पाणी वाणी बीठो आहे, दुफ़ थी वई अॼु। हिते वठां यार नदी मां ख़्याल सां। लकड़ा बांस टेबलूं कचिरो बरसाति सॼो निज़ाम दरम बरम करे छॾियो आहे। महिरबानी भाउ कुर्ब। हे पाणी ॾिसो, हरबा बाज़ार खां घर मुंहिंजो वेझो आहे सफ़ा, इन लाइ पंधु मूंखे एतिरो न करिणो पवंदो। अॼु मींहं जे करे थोरो निज़ाम दरम बरम थी वियो। गिराकी न त शाम जो हले आहे, एतिरो टाइम न थिया छो जो माल मुंहिंजो पूरो सारो एतिरो न हो। मींहुं अगरि न पए हा त मां 6 बजे फारिग थी वञा। गुलशन नदी ॾिसो त कीअं थी भरे। गर्मी जो जेको टेम्परेचर हो, गर्मी इलाही घटि थी वई आहे ऐं थधो मौसम थी वियो आहे। मींहं जे पवण खां पोइ हाणे सुबुह जो अलाए छा पोज़ीशन रहंदी का ख़बर न आहे। दोस्तो मुंहिंजो घर पहुचण वारो आहे। मां वठंदुमि तव्हां इजाज़त। अलाह तव्हां ख़ुशि करे, आबाद करे, महिरबानी।